बि ॿुधाई वेंदी आहे। त अचो अॼु असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं सिंधी भॻत जी हिकु सुहिणी झलक। मुनी माणी नादान जी शलपानन बाज पिरले मान कया सन्मान सां बेली डुखोड़ा खेॾयनि ऐबन खां आजो करे मुंहिंजे ॾोहनि ॾे न ॾिसनि शल पंहिंजे फज़ुल साण परचनि मुनी माणीअ सां कने न को मामिलो। वाह वाह भगत साहब वाह वाह। चवंदा शेवा कंहिंजी अजाई न वेंदी आहे, शेवा कंहिंजी विर्त न वेंदी आहे साईं। तॾहिं गुरु साहिबनि पंहिंजी कहाणीअ में लिखियो आहे, छा लिखियो आहे साईं? जिन शेवा तिन पाया मान, वाह वाह। सतगुरु कहे गए गुणी निदान। वाह साईं वाह। त अचो पंहिंजे इष्ट देव खे मनाईंदे पंहिंजे गुरुअ खे मनाईंदे छा था चऊं? छा था चऊं साईं? बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी, बेड़ी मुंहिंजी बेड़ी सब जी, पार लगाए मुंहिंजा काम लगा मुंहिंजा ओ कामिल यार मला मुंहिंजा सतगुरु यार मला कामिल यार मला मुंहिंजा सतगुरु यार मला मुंहिंजा कामिल यार मला मुंहिंजा सतगुरु यार मला। तू ही